अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का नाम है संजा सैयद। हल्ला से हेडलाइन तरफ कोरोना वायरस के केस में वाद जो सिलसिलो जारी। वायरस के 42 मरीज़ पहुंची विया। फौतुनि जो अंक 7,603 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,843 नवां केस ज़ाहिर। वबा सिलसिलनि जो अंक 3,71,000 थी वियो। हिन वक़्त ताईं 3,28,000 खां वधीक मरीज़ सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जा केस वधण सबब कराची डिवीज़न में स्मार्ट लॉकडाउन ऐं माइक्रो लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो। कमिश्नर इफ्तिखार शालवाणी जो चवणु आहे त ॾखण ओभर ओलह ऐं सेंट्रल ज़िलनि में स्मार्ट लॉकडाउन, कोरंगी ऐं मलीर ज़िलनि में माइक्रो लॉकडाउन लागू थींदो। समूरा डिप्टी कमिश्नर सैद खाते जे ऑफिसरनि सां सलाह मशवरा करे नोटिफिकेशन जारी कंदा। माइक्रो ऐं स्मार्ट लॉकडाउन में मख़सूस भिटियूं इलाइक़ा ऐं पाड़ा सील थींदा। मटियारी शहर में भी स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो। ज़िले इंतज़ामिया सेहत खाते की सिफ़ारिश से हुकूमत के ख़त लिखी छॾियो। मौलाना खादिम हुसैन रिजवी की जनाज़ नमाज़ मीनार पाकिस्तान ग्राउंड में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में लखें माण्हुनि जी शिरकत। एसटीपी के वाइस चेयरमैन अल्ताफ जसकानी के कातिलनि की गिरफ्तारी लाइ एसएसपी टंडोलाया टीम जोड़े छॾी। डीएसपी सीआईए असलम लांघा की निगरानी में जांच कमेटी जोड़ी वई। कमेटी में क्लिफ्टन में प्लाटन की गैर कानूनी अलॉटमेंट वारो मामलो। पीएसपी सरबराह मुस्तफ़ा कमाल और नज़ीर ज़रदारी समेत बेन जवाबदार ते फर्द जुर्म लागू। जवाबदारनि पारां ॾोह बासण का इनकार। ईंदड़ ॿुधी ते शाहिद तलब। नैब जो चवणु आहे त मुस्तफ़ा कमाल सिटी नाज़िम तौर गैर कानूनी अलॉटमेंट कई। पीएसपी सरबराह मुस्तफ़ा कमाल चवे थो मुल्क में नाम निहाद जमहूरी अखबारनि की हुकूमत है। मुल्क में ज़्यादती जा केसिस वधी रहा आहिनि। गौसपुर में जो गोट मीर अहमद जागीरानी ते पुलिस की चढ़ाई। पुलिस 4 औरतुनि समेत एक नींगर के पाण सां गॾु खणी वई। वाक़े खिलाफ मुतासिरनि जो एहतजाज। पुलिस जो चवणु आहे त अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। डिगड़ी में जो घरू तकरार था भाव कतल। पुलिस लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। जमा लगाईंदासी टोपियूं अजरक पाईंदासी। सिंध असांजी अमड़ आहे। अजरक पाईंदासी। आवाज़ टीवी के सटे सिंध सदा आबाद रहे जे सिरे हेठ 6 डिसंबर ते सकाफ़ती रियाड़ो मल्हाइण जूं तैयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुनकुर्श में तक़रीबूं, सुघड़ कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मलब अलाखड़ा। स्कूलनि में सकाफ़ती रंगनि वारा प्रोग्राम कोठाया पिया वञनि। पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जे अॻूणे सदर नाले वारे सियासतदान मखदूम अमीन फ़हीम जी 25 वरसी